हाणे ज़िक्र कंदासीं इस्लामाबाद जो। सिंध सरकार ऐं वफ़ाक़ में वापदा ऐं सार्फ़नि जा मसइला हल करण लाइ कमेटियूं जोड़ण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। असां ख़बर शेयर कयूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवैस लिगारी सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में सिंध जे वॾे वज़ीर सॼी सिंध में बिजली जी अणएलानियल लोड शेडिंग जो मामिलो उथारियो। लोड शेडिंग सबबि गरीब आवाम परेशान आहे। असां ख़बर शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त लोड शेडिंग सबबि गरीब आवाम परेशान आहे। मुलाक़ात में सिंध जो सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सैयद नासिर हुसैन शाह भी मौजूद हुआ। असां ख़बर शेयर कंदासीं इस्लामाबाद खां। सिंध सरकार ऐं वफ़ाक़ में वापदा ऐं सार्फ़िन जा मसइला हल करण लाइ कमेटियूं जोड़ण ते इतफ़ाक़ थियो आहे। खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी तवनाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगारी सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में सिंध जे वॾे वज़ीर सॼी सिंध में बिजली जे अणएलानियल लोड शेडिंग जो मामिलो उथारियो आहे।